अस्सलाम वालेकुम दोस्तों, कड़ा हाल तो उम्मीद कयां थो ठीक ठाक हूंदो। दोस्तों ने वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां ड्रामा सीरियल पापनगर जे बाबति। तव्हां दोस्तनि खे ॿुधाइण वारो आहे त पापनगर ड्रामे जी ईंदड़ क़िस्त में छा थींदो, छा थियण वारो आहे। पहिरियां ड्रामे में पापनगर ड्रामे में छा थी चुको आहे, अॻिते हली छा थींदो, हिन वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो, महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा विसारींदा। दोस्तों तव्हां दोस्तनि जो वधीक टाइम नथा वठूं, हलूं था पंहिंजे मेन वीडियो जे तरफ़। दोस्तों पापनगर ड्रामे जी अचण वारी क़िस्त में तव्हां ॾिसंदो त रईस बालाज ख़ान मल्हार खे अगवा करे पंहिंजे कोर्ट में बंदि कंदो। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त राबेल खे अगवा करे क़ैद खाने में बंदि कंदो। जी हा दोस्तों, ॻोठाणनि ते वॾो ज़ुल्म कंदो रईस बालाज ख़ान। रईस बालाज ख़ान सभिनी खे जेको आहे हींअर ते टार्चर करे रहियो आहे। ॿिए पासे खां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रईस बालाज ख़ान जेको आहे त मल्हार सां जहिड़ो कंदो ऐं राबेल सां शादीअ जी कोशिशि कंदो, पर राबेल जेको आहे त शादीअ खां इनकार करे छॾंदी रईस बालाज ख़ान सां। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अचण वारी क़िस्तनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदा। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त राबेल जेको आहे त हथ में हथियार खणंदी ऐं रईस बालाज ख़ान जे मथां हमिलो करे शेर दिल ऐं मल्हार, जंहिंमें रईस बालाज ख़ान ज़ख़्मी थींदो। उमेदु कयां त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो।